जे सिंध कौमी पार्टी पारां हैदराबाद प्रेस क्लब में पानी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें सिंध जे कॉमर्स अॻवाननि, दानशवरनि ऐं पाणी माहिरनि भाषा डैम समेत समूरनि डैमनि खे रद्द करण सां गॾु पाणीअ जी विरासत खे नाइंसाफ़ीअ ते मबनी करार ॾिनो आहे। कॉन्फ्रेंस में चयो वियो त 1955 वारे सिंध पंजाब पाणी मुआहदे जे रोशनीअ में नओं पाणी मुआहदो थियणु घुरिजे। उन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे जे सिंध कौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी, जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कलानी, सिंध यूनाइटेड पार्टीअ जे अॻवान अमीर आज़ाद पंवर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त जे सिंध कौमी पार्टी जी अॼोकी हीअ पाणी कॉन्फ्रेंस सिंधु दरिया जे फितरी वहकिरे खे बचाइण जे लाइ आहे, उनजे दरियाई वजूद खे बचाइण जे लाइ आहे। ऐं उनमें बुनियादी ॻाल्हि जेका आहे या बुनियादी करारदादूं इहे आहिनि त सिंधु दरिया ते पंजाब जो कब्ज़ो कंहिं बि तौर ते मंज़ूरु कोन्हे, न रुगो सिंधु दरिया ते पर जेके सिंधु दरिया जूं भरतू नदियूं आहिनि, मिसाल तौर पंजाब जूं नदियूं आहिनि, काबिल नदी आहे, ज़ाक्सर नदी आहे, या जेके बि उनमें नदियूं अचनि थियूं उन्हनि समूरे नदियुनि ते असीं चऊं था, सवात नदी आहे त असीं चऊं था कंहिं बि नदी ते डैम ठाहिण जी रिथा जेका आहे सिंधु दरिया जे वजूद खे तबाह करण जी रिथा आहे। तंहिंजे करे कंहिं बि क़िस्म जो को बि डैम न रुगो सिंधु दरिया जे मुख्य वहकिरे ते पर उन जूं जेके भरतू नदियूं आहिनि उन्हनि ते बि न ठहिणु घुरिजे। पीपल्स पार्टी दोखो आहे, सभिनी मसइलनि ते गद्दारी करे पई, पाणी जे मसइले ते गद्दारी करे पई, क़ौमी दौलत जेका सिंध जी उन मसइले ते गद्दारी करे पई, लुट फुर करप्शन में लॻी पई आहे ऐं बहिरिया जी त हुअं ई करे पई, सिंध जो वजूद ॿोड़े पई। त इन करे मुंहिंजा भाइरो दोस्त मां इहो ई हिननि खे चयो आहे त सिंध जे पाणी जे लाइ जेका बुनियादी ॻाल्हि आहे, पहिरियों इहो त जेको असांजे हिसे जो पाणी अचे पंजाब मां, ॿियो इहो त उनजी तक़सीम प्रॉपर कैनालनि में थिए, ऐं टियों इहो त समुंड खां हेठि पाणी जेको ज़रूरत मुताबिक़ उहो वञे। जेकॾहिं इहे टई ॻाल्हियूं पूरियूं न थींदियूं त सिंध जेका आहे बुनियादी तरह साह न खणंदी सुख जो, अॻिते न वधंदी, तरक़ी न करे सघे। कुदरत इहो हज़ारनि सालनि खां अॻु में फ़ैसिलो करे छॾियो त सिंधु दरिया जा वारिस ऐं मालिक असां सिंधी आहियूं ऐं पीपल्स पार्टी सिंधु दरिया खे पंजाब वटि गिरवी, पंजाब वटि जेको आहे मुस्तक़िल तौर विकिणण लाइ सदाईं पीपल्स पार्टी सहूलियतकार वारो किरदारु अदा कयो आहे। तंहिंजे करे पीपल्स पार्टी चाहे थी त पाणी मां बि कमायूं त सिंध जे ज़मीनुनि खे बि विकिणी कमायूं। सिंध जो जहिड़ो ॿिनि जॻहियुनि ते आहे, हिकिड़ो सिंध जो जहिड़ो पंजाब सां आहे, वफ़ाक़ सां आहे त भई उहो फ्लड कैनाल वाहे थो, उन्हनि डैम ठाहिया आहिनि, उहो गैर ज़रूरी तौर ते सिंध पाणी ते क़ाबिज़ आहिनि। ॿियो जहिड़ो ख़ुदि सिंध अंदरि जेके सिंध में पीपल्स पार्टी जी नाअहल हुकुमरानी आहे, उन जेका तबाही आंदी आहे उन ॿिन्हिनि सां आहे। सो पीपल्स पार्टी हाणे पंहिंजी फेस सेविंग लाइ जॾहिं हिकिड़ो अवामी उभार आयो आहे DH जे मामले ते, बेरा टाउन जे मामले ते, वालार जे ख़िलाफ़ु, उन उभार खे काउंटर करण जे लाइ पाणी जे मामले खे खणी अचनि था, पर क़ौम परस्त जेन्युइनली पाणी जे मामले ते ॾाढो संजीदा आहिनि। असां पंहिंजे दरिया जे बका जी जंग हर सूरत में विढ़ंदासीं। पाणी असांजो जियापो आहे सिंधु दरिया ते, मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां जेको आहिनि उहे साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि। कॾहिं जेको आहे उहो इंडिया पाणी रोके थो छॾे त कॾहिं पंजाब जेको आहे उनजो मथो फिरे थो त उहो फ्लड कैनाल खे रेगुलर करे पियो हलाए, कॾहिं साज़िशूं पियूं थियनि त असां डैम पिया ठाहियूं। असांजे सिंधु असांजो जियापो आहे सिंधियुनि जो, ऐं सिंधु ते जेको पहिरियों ऐं आख़िरी हक़ आहे उहो सिंध वारनि जो आहे। सिंधु दरिया जी तारीख़ 8000 साल क़बल मसीह आहे। ई सॼो अरसो ज़िंदगी में दरिया पंहिंजे ओज सां वहंदो रहियो आहे, पर पाकिस्तान ठहण खां पोइ हिन दरिया खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बंद ॿधा विया। जॾहिं ताशकंद मुआहदे तहत 3 दरिया इंडिया खे विकिरो कया विया त उन्हनि जो पूरा करण जे लाइ सिंधु ते कैनाल ठाहे हिन खे बंदि कयो वियो। दरिया ते सभ खां पहिरीं ख़ुदि दरिया जो हक़ आहे त उहो ज़िंदा हुजे। दरिया जी माना इहा हूंदी आहे त दरिया वहंदड़ हुजे। दरिया चवे थो त तव्हां सिंधी माण्हू मुंहिंजो पाणी खणो छो था, जेकॾहिं आउं ज़िंदा न आहियां त। दरिया खे क़तल करण जा नवां तरीक़ा हूंदा आहिनि, कैनाल, वाह, डैम, शाखूं। उन नवनि तरीक़नि सां असां ज़रई ज़मीन लाइ दरिया जो पाणी खणूं था न। दरिया फितरत में कानून आहिनि, इंसानी कानून में ज़िंदा इंसान जो दरिया खे हक़ आहे। बुनियादी शर्त इहा आहे त सभ खां पहिरीं दरिया ज़िंदा हुजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk